बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तमाम सिंधवासियुनि खे हिकिड़ी अजब ऐं हिकिड़ी दर्द भरी कहाणी ॿुधाइणु चाहियां थो। जेको हीउ अॼोको वाक़ियो घोटकी में थियो आहे, सो सभ खां पहिरियां त इहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे ऐं नाक़ाबिले तलाफ़ी माफ़ी। उनखां जेका हुन घटिया नोतन लाल हरकत कई आहे, इन जो त को अज़ालो थी नथो सघे। इनखे जेका बि सज़ा ॾिजे सा घटि हूंदी। अगरि इन केस के उनखे ॻभा बि कया वञनि, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जी मिसाल नथो थी सघे त उनखे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे। छो त आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम बग़द अज़ ख़ुदा बुज़ुर्ग तू ही क़िस्सा मुख़्तसिर। अल्लाह खां बाद अल्लाह खां बाद बुलंद रुतबे बुलंद दर्जे वारो आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम आहिनि। उन जी शान में गुस्ताख़ी या उन जे लाइ के अल्फाज़ कढणु इहो हिकिड़ो नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। इन नोतन लाल खे जेका बि सज़ा ॾिनी वञे सा घटि आहे। ऐं हिकिड़ी ॿी शइ गुज़ारिश कंदुसि मां सिंधवासियुनि खे त जेके उन कुदी हरकत कई आहे, उन घटिया हरकत कई आहे, जंहिंजी उनखे सज़ा क़ानून जे मुताबिक़ ॾिनी वञे, जेको पाकिस्तान जो आइन पाकिस्तान जो क़ानून चए थो। असांजा जेके जज़्बाती भाइर आहिनि, जज़्बाती दोस्त आहिनि, घोटकी वासी, बजाए क़ानून जे रस्ते खे इख़्तियार करे उनखे सज़ा ॾियाराइनि या गवर्नमेंट जे इमलाक खे, गवर्नमेंट जी शयुनि खे, गवर्नमेंट जी प्रॉपर्टी खे ख़तमु करे उनखे नुक़सानु ॾेई करे असां पंहिंजो ई नुक़सानु करे रहिया आहियूं। जंहिं स्कूल में हू पढ़ाए रहियो हो या जंहिं स्कूल जो हू प्रिंसिपल हो, इहा वधीक रिपोर्ट ख़बर न आहे असांखे, त उन स्कूल खे भञणु, उन स्कूल खे ड्राहिणु सरासर ज़ाती आहे। इहा पब्लिक प्रॉपर्टी आहे, इहा असांजी प्रॉपर्टी आहे। इन सां हथ चुरांद करे असां पंहिंजो ई मुस्तक़बिल ख़राबु करे रहिया आहियूं। इहा असांजी विरसे में आहे, इहा प्रॉपर्टी असांजी आहे, इहा असांजी नई नस्ल उन में तालीम हासिलु करे थी। बजाए असां उन्हनि खे नुक़सानु ॾियूं, इहा शइ असांखे इस्लाम इजाज़त नथो ॾिए, क़ानून बि इजाज़त नथो ॾिए। त ख़ुदारा मां उन जज़्बाती भाइरनि खे अपील कंदुसि त न तव्हां गवर्नमेंट जे कंहिं इमलाक खे नुक़सानु ॾियो, न ई वरी कंहिं जे मंदर खे नुक़सानु ॾियो। छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जिन जो इहो फ़रमान आलीशान आहे त जेके अक़लियती बिरादरी आहिनि, उन्हनि जी शयुनि खे नुक़सानु न ॾियो। अगरि हू को कोताही का ग़लती का इस्लाम जे लेवल ते ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो त उनखे मौजूदा क़ानून जे निज़ाम जे मुताबिक़ उनखे सज़ा ॾिनी वञे ऐं कंहिं बि पब्लिक खे परेशान न कयो वञे। छो त अल्लाह पाक इंसानियत खे सभु बराबरि पैदा फ़रमायो आहे, सभिनि खे हिकु जहिड़ो पैदा फ़रमायो आहे। पर अल्लाह साईं जेके इस्लाम में आया आहिनि, रब पाक उन जे शरफ़ खे, उन जे शान खे बुलंद कयो आहे। छो त इस्लाम असांजो अमन पसंदि मज़हब आहे। इन जे ख़िलाफ़ु ग़लति हरकतूं कंदड़ उहे नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि जेके इन जेका हरकत कई आहे नोतन लाल, इनखे क़ानून जे मुताबिक़ सज़ा ॾेई करे ऐं उन जे कंहिं बि सिंध जे अवाम जे इमलाक खे नुक़सानु न रसाए। इहा मोदबाना गुज़ारिश तव्हां खां कई थी वञे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।